सामूंडी वीरन ऐं बरसाती तबाहकारनि सबबि मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते निकितल सिंध जो चीफ सेक्रेटरी केटी बंदर पहुचण बदिरां अध रस्ते तां वापसि थी वियो। ठटे मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तनवीर ख़ास खेली मूजिबि चीफ सेक्रेटरी सुहेल अहमद राजपूत ॻाढ़ो वेझो जोहो भरिसां पहुची परे खां हिकु ॻोठ जो जाइज़ो वरितो। डीसी ठटो गज़नफर अली कादरी पारां खेसि सूरतहाल बाबति आगाह कयो, जॾहिं त इलाइक़े जे रहवासियुनि अब्दुल वाहिद मेमण ऐं ॿियनि पारां चीफ सेक्रेटरी खे साहिली पटी जी सूरतहाल ख़राब हुजण बाबति आगाही ॾिनी। चीफ सेक्रेटरी इंतिज़ामिया ऐं पीडीएमए खे मुतासिरनि जी वाहुर करण जूं हिदायतूं जारी कंदे वापसि रवानो थी वियो। सभ खां वधीक मुतासिर थियल केटी बंदर जे ॻोठ हाजी अबू जत ऐं आसपास जे ॻोठनि जे मुतासिर रहवासियुनि चीफ सेक्रेटरी पारां संदनि इलाइक़नि में न पहुचण ते सख़्त ॻणिती जो इज़हार कयो आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।